बुखारी शरीफ जी हदीस आ। हिकड़ो सहाबी रिवायत बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त साईं जन उथी बीठा ऐं पाण फरमायूं, अॼु मां मुहम्मद जी दिल चवे थी त मां तव्हांखे हिकिड़ी क़यामत जी ॻाल्हि ॿुधायां। सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं ॿुधायो। साईं जन फरमाइनि था, क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां हिकिड़ो उम्मती गॾु हूंदो। ऐं पाण फरमाए हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां कुल ॿ उम्मती गॾु हूंदा। ईअं साईं जन बयान कंदे फरमाइनि था, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी ओभर बि उम्मत हूंदी त ओलह बि उम्मत हूंदी। सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहो मूसा अलैहिस्सलाम हूंदो। अल्लाह जा नबी मूसा अलैहिस्सलाम जी एॾी उम्मत। पाण फरमाइनि था, मां मुहम्मद जी ॻाल्हि पूरी न थी आहे। हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी चइनी तरफ़नि खां उम्मत हूंदी। सहाबा कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहा मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हूंदी। ऐं पाण फरमायूं, भला ॿी ॻाल्हि बि मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां? चई, साईं ॿुधायो। फरमा त एॾी मां मुहम्मद जी उम्मत हूंदी न, इन में 70,000 अहिड़ा मुंहिंजा उम्मती हूंदा जंहिंसां अल्लाह हिसाब ई न कंदो, बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। न ताराज़ी ते ईंदा, न हिसाब न किताब, ॿाहिरों ई ॿाहिरों बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। पाण फरमायूं, भला इहे बि तव्हांखे ॿुधायां त इहे केरु हूंदा 70,000 में मुंहिंजा उम्मती? साईं ॿुधायो। पाण फरमायूं, 3 क़िस्मनि जा मुंहिंजा उम्मती हूंदा। हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती जेके ईअं चवनि त सभु कुझु अल्लाह जे वस में आहे, ॿिए जे वस में कुझु बि कोन्हे को।